अमन अमान जी सूरत हाल ही आ तो पुलिस ॾोहारनि जो तहफ़ुज़ करे थी। सखर में धाड़ेल शॉपिंग कंदा था वतन पुलिस जे प्रोटोकॉल में। जेके धाड़ेलनि जूं गिरफ़्तारियूं ज़ाहिर कयूं वयूं उहे सभु जो सभु जाली ही ऐं निमाइशी उन्हनि ॾोहारनि खे हमेशह जे लाइ तहफ़ुज़ ॾियण जो सिंध जे माण्हुनि जे आॾो हिकिड़ो नालो हो त सिंध जो माण्हू मुसलसल रोडनि ते जदोजहद करे पियो त सरकार पंहिंजा धाड़ेल ख़तम करे। हिकिड़ो पुलिस धाड़ेल, पीपल्स पार्टी जो सिस्टम धाड़ेल, पंजाब धाड़ेल, वरी कच्चे ऐं पक्के ते धाड़ेल। हाणे धाड़ेलनि खे उनजा केस ख़तम करे आम माण्हू खे कोर्टूं रिलीफ नथियूं ॾियनि। जेके ॾोहारी गिरफ़्तार थिया उनखे रिलीफ ॾिनो अथनि ऐं उहे ॾोहारी शॉपिंग कंदा था वतन। उनखे सरकारी असलो G3 उन्हनि खे आहे।